अॼु जो नसरपुर जेको हिकु नंढो टाउन आहे, माज़ी में सिंध जे वॾनि शहरनि सेविस्तान यानी सेवण, उमरकोट ऐं ठठे वांगुरु हिकु वॾो शहर हो। इहो चवणु आहे नसरपुर मुतालिक़ हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जो। उन खां अलावा यूसुफ शाकिर अबड़ो जेको नसरपुर जो ई मुहक़िक़ आहे, उन जी तहरीरुनि मां ख़बर पवे थी त सिंध में अरबन जी हुकूमत खां पोइ ब्रह्मणाबाद शहर वीरान थियण जे करे उतां जी हिंदू आबादी नसरपुर में अची आबाद थी। मिर्ज़ा कलीच बेग मुताबिक़ सूमरनि जी बादशाही में नसरपुर ॿीहर आबाद थियो। अरगूननि जे दौर में मिर्ज़ा शाह बेग अरगून, मिर्ज़ा शाह हसन, मिर्ज़ा कासिम अरगून, सुल्तान अबुल कासिम हिन शहर ते हुकूमत कई। नसरपुर बाबति मुकमल तारीख़ी तहक़ीक़ नथी मिले, पर आसपास जे तारीख़ी मागन ऐं क़ब्रस्ताननि मां ख़बर पवे थी त हीउ माज़ी जो अज़ीम शहर हो, जंहिंजो औज दरिया जे रुख़ तब्दील करण ताईं बरक़रार रहियो।